Justice. We want Justice. कुछ ॾींहं अॻु में अली शाह ऐं उनजी वालदा सां जेका ज़्यादती कई वई आहे, अॼु सोशल समाजी वर्कर अॼु हिते गॾु थिया आहिनि ऐं हिन गॾु थियण जो यकीन कयो। जंहिं ॾींहं खां वाक़ियो थियो आहे, ईअं करे सम्झो त हर माण्हू जो ज़हन जेको आहे, हर माण्हू जी ज़हनी कैफ़ियत इन में मुब्तला थी वई आहे त आया छा अहिड़े दौर में बि असां महफ़ूज़ न आहियूं, असां पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहियूं। जॾहिं दुनिया वञी चंड ते पहुती आहे, जॾहिं दुनिया जूं हेॾियूं हेॾियूं तरक़ियूं ॿुधायूं वञनि थियूं, अहिड़े दौर में ई वहशी वाक़िया थियनि। इन ते इंतिहाई अफ़सोस कजे थो ऐं असां हुकूमत खां मुतालबो कयूं था, यानी हुकूमत जी इहा कारकर्दगी नाक़िस आहे त इहा माण्हूअ खे जुरियत कीअं थी थिए सरेआम बि मां अहिड़ी बेवाजिबी कयां ऐं मूंखे यकीन आहे त मूंखे थींदो बि कुझु कोन। यानी अहिड़ा वाक़िया कई थिया आहिनि, उन्हनि माण्हुनि खे इबरतनाक सज़ा नथी मिले। असां चऊं था चौराहे ते अदालतुनि खे बि इहा असां गुज़ारिश कयूं था त इहे आइन अहिड़ो कानून पास कनि त अहिड़नि वहशी दरिंदनि खे, जीअं इस्लामी कानून में आहे त ज़ानी खे सरेआम कोड़ा हणनि त इबरतनाक सज़ा मिले। त सज़ा मिलंदी त मां सम्झां थो मुआशिरे में इहे बुरायूं ख़तमु थींदियूं। जेसिताईं त इन्हनि जो तदारुक न थींदो, इन्हनि खे सज़ाऊं न मिलंदियूं, त वरी अहिड़ी ॿी का अली शाह अहिड़ी बेवाजिबी थी सघे थी। महिरबानी। जसकम जी छाजे बारे में हड़ताल है? ही असांजो मासूम न्याणी सां जेकी ज़ना थी आहे, मासूम न्याणी सां जेको ज़ुल्म थियो आहे, उनजी वालदेन सां जेको ज़ुल्म थियो आहे कश्मीर जे अंदरि, ही कश्मीर जी जेकी सो अहिड़ी जॻह आहे जिते इंसानियत सोज़ अहिड़ा वाक़िया थियनि ऐं उन ते इंतिज़ामिया ख़ामोश रहे ऐं हिकिड़ो बयानु ॾेई छॾनि। बसि इन बयान जी इन्हनि जी इहा अहमियत आहे। पंजाब जे अंदरि हिकिड़ी औरत सां हाईवे ते वाक़ियो थो थिए, उन जे लाइ पूरी जेकी आहे सो सॼी सिंध त छा पर पूरे मुल्क जे अंदरि जेके आहिनि सो उन जे ख़िलाफ़ु एहतजाज थिए थो। छा अॼु ही जेके न्याणीअ सां ज़ुल्म थियो आहे, इन ते सभु ख़ामोश वियूं। असां न्याणियुनि वारा न आहियूं, अवां न्याणियुनि वारा न आहियो ऐं इंतिज़ामिया न्याणियुनि वारी न आहे। जेकॾहिं उन्हनि जी कंहिं भेण माउ सां इहो वाक़ियो थिए त इहे किथे पहुचाइनि हा माण्हुनि खे। इन्हनि माण्हुनि खे मुकमिल तौर ते गैर जानिबदारीअ जे बुनियादनि ते सज़ाऊं ॾिनियूं वञनि, इन्हनि माण्हुनि खे फाईअ खां लटकायो वञे ऐं इन्हनि माण्हुनि खे सरेआम उहा सज़ा ॾिनी वञे जीअं इन्हनि मां ॿिया माण्हू इबरतनाक सज़ा जो इहो जेको इन सो अख़्तियार सम्झी करे उहा शइ वठनि त जेकॾहिं अहिड़ो वाक़ियो जेकॾहिं केरु बि कंदो उहो बची नथो सघे। तरक़ी पसंद पार्टी लाड़काणो असां हिन वाक़ियो जेको थियो आहे हिन जी मज़ामत था कयूं ऐं हितां जा जेके आला इदारा आहिनि उन्हनि खां इहा घुर था कयूं त महिरबानी करे असांजा जेके मासूम ॿार आहिनि उनखे त तहफ़ुज़ ॾियो। असां त महफ़ूज़ न आहियूं। रोज़ बम धमाका थियनि था, किथे जेको आहे असांजो गोलियुनि लॻल लाश मिलनि था, किथां जा असांजूं अलाए केतिरा हितां सिंध जा नौजवान खणी घुम करे मारिया था छॾनि। उन्हनि जो त असांखे ॾुख आहे, अफ़सोस आहे। पर हीअ जेके हेॾा वॾा माना बघेड़ जेके हिते छॾिया अथऊं, इन्हनि खे को चवण वारो न आहे, इन्हनि खे को रोकण वारो न आहे। अगरि कंहिं इन्हनि एतिरनि वाक़ियनि मां अगरि कंहिं हिक सां बि अगरि जेको आहे न इन्हनि खे जेको आहे थिए हा जेको आहे कार्रवाई इंतकामी कार्रवाई जेका थिए हा उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिने हा त अॼु मां सम्झां थो त हीअ आली शाह वारो वाक़ियो पेश न अचे हा। रियासत मदीना जो चए थो त उन जे हिसाब सां साईं इमरान ख़ान जी जेका रियासत मदीना आहे त उनखे त हू माना ॻाल्हियुनि तौर ते माना मञे थो त बाबा असां रियासत मदीना था हलायूं, पर हीअ रियासत मदीना न आहे। हीअ हिन जी गुंडागर्दी आहे, हीअ हिन जी रियासत जेका आहे असांखे नामंज़ूर आहे। असां खुलियल पैगाम था ॾियूं, अहिड़ी रियासत असांखे नामंज़ूर आहे। असां चऊं था त हिन रियासत में सभिनी खे बराबरि जो हक़ हुजे। असांजा मासूम ॿार तहफ़ुज़ में हुजनि। असांजा मासूम ॿार तहफ़ुज़ में न आहिनि। स्कूल में बम धमाका था थियनि, मदरसनि में असांजे ॿारनि सां अस्तग़फिरुल्लाह बदफ़ली थी थिए ऐं असांजा मासूम ॿार रस्ते सां बि महफ़ूज़ न आहिनि। हिननि बगड़ियुनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं रियासती मदीना वारा अगरि तव्हां थियणी चाहियो था त पोइ इन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾियो, रोड ते फांसी ॾियो ऐं उन्हनि जेके उन्हनि जा वारस आहिनि, जेके मज़लूम मासूम ॿारनि जा वारस आहिनि, उन्हनि जे साम्हूं फांसी ॾियो। ॿीहर अहिड़ो वाक़ियो पेश न थिए। नाज़रीन, कश्मीर वाक़े के खिलाफ़ सॼो सिंध सॼो लाड़काणो पर सॼो मुल्क सरापा एहतजाज आहे। मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी शख़्सियतूं आहिनि जेके अली शाह जे इंसाफ़ जे लाइ वजाए रहियूं आहिनि। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, चीफ रिपोर्टर सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।